नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही लग कोट बाज़माल खोसो के रहवासन मुस्मात अलह वसाई ज़ाल हाजी खोसो गुज़रियल 2 महीनन खां बीमार लाइलाज हिक ही खट ते बेवस बणियल घुमण फिरण खां लाचार संदस पोरियत मुड़स हाजी खोसो ऐं ॿियनि रिश्तेदारनि मीडिया जी टीम अॻियां रोईंदे ॿुधायो त मुस्मात अलह वसाई गुज़रियल 2 महीनन खां लाइलाज हिक ही खट ते घुमण फिरण खां लाचार आहे। हिननि चयो त वॾे बुखार बाद हाण खाइण पीअण बंदि आहे। वसियत हर अल्लाह तलह रिहायशी घर भी विकिणी डॉक्टरनि खां इलाज करायो मगर किथां बि फ़ाइदो नाहे मिलियो। हाजन खोसो चयो त घरवारी जे लगातार बीमारी ऐं बेरोज़गारी सबबि हिक वेले जे खाधे लाइ परेशान आहियूं त इलाज किथां करायूं। हिननि चयो त 3 ॿारनि जी पढ़ाई ठप थी वई आहे। असीं घर भाती बि ज़िंदगी खां तंग ऐं ज़हनी मरीज़ बणजंदा पिया वञूं। आख़िर में हिननि वज़ीर आला सिंध सरहदी वारनि इंसान दोस्तनि खे पुरज़ोर अपील कई है त मुस्मात अलह वसाई खोसो के इलाज में मदद कराए ज़िंदगी बचाई वने। अब 12 महीने थी यक्का असां अस्पताल ते जको असां आई मन त हालत घर ते सब ॾिठी थे माल मता खपा इंच लाचा पर चाक में तो नहीं थे यक्का मणे आन फटाक थे घर विच हुने तो मदरत देवा आसे को जको तो थी वे पा अदा मुझी माँ वा इनके कोई गर्दन रोड बुखार हो अस्पताल में प्राइवेट सरकारी में असां घर जो सामान खपाए अमां लातोसीं मुझी नंढी भेणियूं असां उहे कोन्हनि जो असांखे पढ़ायूं असां अमां जो इलाज करायूं। असां अपील था कयूं जेका मदद पुॼी सघे तव्हां सां उहा कयो। असां अमां खे सरकारी अस्पताल खणायासीं प्राइवेट में हेॾे वॾे गर्दन रोड बुखार वॾो बुखार अथसि अञा कान थी थिए असांखे बीमारी ज़ोर आहे हाणे अस्पताल आया पियासीं चई तव्हां ॿाहिरि खणायोसीं हाणे कराची में हैदराबाद में तव्हां प्राइवेट में थींदो वञे वरी बि कुल बाहर आहे पर वस में हींअर कुछ भी ना है जेको हुयो सब वस आहर घटायो न से ज़ाहिर नई जवान जमाड़ा 2 ॿार मासूम थस घर वारो वीचारो मजूर हो बठन में कम कंदो हो ट्रैक्टरन में हाणे हू भी हिन जे पोयां 10 महीना थी विया हिन जे पुठियां लगवा त घर में खाइण जे लाइ कुछ ना है ये पई आ ॾाढो दिल थी चए दुखे थी दिल हाणे असांजे वस में हुजा हिनखे ज़ख़्म पइजी विया एतिरा पुठीअ में जो असां ॿुधाए बयान नथा करे सघूं। छा केरु पंहिंजी भेण खे ईअं पंधे ॾिसंदो बसि ईअं अपील आहे वस वारनि खे तव्हां भाइरनि खे असांजी मदद कयो। आहिनि पर पैसो न आहे पैसो हुजे त प्राइवेट में किथे वञी असां हिनखे दाख़िल कयूं हैदराबाद कराची थी सघे हिन जी हयाती बची वञे। मुंहिंजी वस वारनि खे इहा ई गुज़ारिश आहे जेके सर्दी वारा आहिनि मुंहिंजी मदद कनि मां हिनखे किथे खणी वञा ॾेखारियां 3 बचड़ा आहिनि हे बि हुननि सां गॾु हिन जी ज़िंदगी बची वेंदी सभिनीनि खे दुआ मिलंदो असां दुआ ई करे सघूं था।